अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअ्मिनीन रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐ मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जा लख शुक्राना जे रब करीम असां के अज हिन भलारी रहमतुन वारी बरकतुन वारी महफिल में हाज़री जो मौक़ो नसीब कयो। हिन जलसे जे इंतजामिया के दिल जे गहराइयुनि सां मुबारक पेश कयां थो। जन मेहनतुन सां हिन महफिल के सजायो आहे ऐं उन्हनि खुश नसीबनि खे बि आउं मुबारक पेश कयां थो जन हिन इदारे जे क़ाइम करण जे लाइ जानी ऐं माली ख़िदमतूं ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। जन ही ज़मीन जो टुकड़ो अल्लाह जे नाले ते वक़फ़ कयो आहे। जन हिन मरकज़ के ठाहिण जोड़ण में दामे दिरहमे कदमे सुखने कंहिं बि तरह सां मदद कई आहे। अल्लाह जे दर ते दुआ है रब करीम उन्हनि जे इज़्ज़त में, दीन ऐं माल में, रिज़्क़ में बरकतूं अता फरमाए। ऐं आउं तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे खुश आमदीद चवां थो, तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो जो तव्हां पंहिंजा कमकार छॾे ऐं हिन सद ते हाज़िर थी हिन महफ़िल के चार चंड तव्हां लॻाया आहिनि। जेकी बि तव्हां क़ुर्ब जा कदम खणी आया आहियो, अल्लाह करीम जे दर दुआ है रब तव्हां खे कदम कदम जो अजुर अता फरमाईंदो। मुझा दोस्तों, मुझा भाइरो, हीअ मुबारक महफिल जंहिंजो उन्वान आहे कमालाते मुस्तफ़ा, मदीने वारे साईं जा कमाल। सुभान अल्लाह। कमाल वारा कई आया, कमाल वारा दुनिया में कई आया, के केड़ो कमाल, के केड़ो कमाल, पर मदीने वारे साईं के हड़नी कमालन जो अल्लाह ताला मजमूओ अता फरमाए। जे मदीने वारो साईं ॻाल्हाए त ॻाल्हाइणो कमाल जो, जे ॾिसे त ॾिसणो कमाल जो आहे, हले त हलणो कमाल जो आहे।
वेहे त वेहण कमाल जो आ जेकॾहिं ज़मीन ते हले त ज़मीन ते हलणो कमाल आ पर जे उन्हनि कदमनि सां सतनि आसमाननि ते हले अर्श के ओरांगे मकाम का ला मकान ते वञी ऐं काब कौसैन जे कुर्बतुनि में वञी बिना पर्दे जे रब जा दीदार करे त मदीने वारे जो कमाल ला एतिरा माण्हू आयो ओतिरो आवाज़ कोन्हे मदीने वारे जो कमाल ॿुधो त बेसाख्ता ज़बान मां निकिरे सुभान अल्लाह हाँ जिन कंहिंखे ॻाल्हि वणंदी आहे ॻाल्हि पसंदि ईंदी आहे त बेवस बेख्तियार उनजे ज़बान मां निकिरंदो आहे सुभान अल्लाह ऐं हिकु उम्मती खे जॾहिं मदीने वारे जो कमाल ॿुधे त इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ वणंदड़ हूंदी इन खां वधीक ॿी प्यारी शइ कहिड़ी हूंदी जंहिं ते तूं ख़ुशि थी थिए सुभान अल्लाह जेकॾहिं मदीने वारो साईं ॾिसे त ॾिसणो कमाल आहे जेकॾहिं मदीने वारो साईं हले त हलणु कमाल आहे ॻाल्हाए त ॻाल्हाइणो कमाल आहे सुभान अल्लाह जेकॾहिं मदीने वारे साईं जी ज़ात के ॾिसो त ज़ात कमाल जी आहे सिफ़ात ॾिसो त सिफ़ात कमाल जी आहे जेकॾहिं मुस्तफ़ा जो घराणो ॾिसो त घराणो कमाल जेकॾहिं मदीने वारे साईं जो ज़मानो ॾिसो त ज़मानो कमाल जो आहे मुस्तफ़ा करीम ते नाज़िल थियल किताब ॾिसो त किताब क़ुरान कमाल बराबर नबियन के कमालात मिलिया आदम अलैहिस्सलाम के रब इहो कमाल ॾिनो जो अल्लम आदम अल अस्मा आदम के अल्लाह ताला शयुनि जे नालनि जो इल्मु ॾिनो ये शे ये माइक्रोफोन है जो नालो माइक्रोफोन है ये रुमाल ये किताब ये टेबल यो नालन जो इल्म ये वणवा ये पत्थर है मलाइका नालन जो इल्म पर मदीने वारे साईं के नालन सां गॾु उन्हनि शयुनि जे हकीकतुनि जो इल्म मिलियो नाले जे लाइ त मोबाइल आहे पर हिन मोबाइल में आहे छा कमाल कहिड़ो आहे हितों ॻाल्हाए त मदीने ते काल थी वञे वञे थी नथी वञे जी हितों चओ हलो परियों माण्हू जंहिंसां नंबर मिलाई उहो मदीने में वेठो आहे तुंहिंजो हितों वारो आवाज़ मदीने वारो थो ॿुधे हिन मोबाइल जे अंदर खूबियूं कहिड़ियूं आहिनि कमाल कहिड़ो आहे ख़सलतूं कहिड़ियूं आहिनि हिन में फंक्शन कहिड़ा आहिनि इहा आहे शयुनि जी हक़ीक़त आदम खे नालनि जी ख़बर हुई हक़ीक़तुनि जी परूड़ न हुई मदीने वारे खे नालनि जो इल्मु बि मिलियो त शयुनि जे हक़ीक़तुनि जो इल्मु हा यार हा सुभान अल्लाह हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह के रब यदे बेदा अता कयो ये हथ बदल में विझी ये मथे जो करे न त वो हथ इए पियो चिमके जे चोनी जो चमके पर मदीने वाले साईं जो वजूद मुबारक सजो नूर वारो मूसा जे हथ में चमक हुई मुस्तफा जी पेशानी रात जो चिमकदी हुई मुस्तफा जा गल चिमकंदा हुया असां बि था चवनि जेॾी महिल मदीने वारो ॻाल्हाईंदो हुयो न त हुज़ूर जे वात मां नूर जा किरणा निकिरंदा हुया साईं जन जे
साम्हूं वारा ॿई ॾंद पाण में मिलियल न हा साम्हूं वारनि ॾंदनि में थोरी विथी हुई कुशादगी हुई जेॾी महिल ॻाल्हाईंदा हुआ त ईअं लॻंदो हो ॼणो नूर जी खिड़की खुली वई आहे ईअं नूर जा चिमकार थींदा हुआ मदीने वारा साईं रात जे ऊंदाही में जेॾी महिल मुरकंदा हुया ॾंद जी चोटी ज़ाहिर थींदी हुई त पूरो घर रोशन थी वेंदो हुयो असाबी तो चए त हुजूर एराम पातल हुजे एराम में पुठी मुबारक ते चादर एराम जी वेड़ियल हुजे मां पुठियों पुठियों पियो अचां ओचितो साईं जन जी हीअ पुठी तां कपिड़ो जो सिरकियो हीअ पुठी जो ज़ाहिर थी त ईअं पियो लॻे त साईं जन जी पुठी ॼण चांदीअ में धोतल हुजे चांदी जी अछी हूंदी आहे न ईअं चांदी वांगुरु पर हीअं जो कपिड़ो हटियो त मूंखे ईअं लॻो ॼण खिवण चिमकी वई हुजे हाय हाय मुला जे पुठीअ मां बि नूर चिमकंदो हूंदो हा जेको चए थो नबी असां वांगुरु आहे नबी असां जहिड़ो आहे ओ मिठा मुंहिंजे लजपाल नबी जा कमाल त ॾिसो न असां बि चए थो मींहुं न पियो वसे माण्हू ने चयसि के या रसूल अल्लाह मींहुं नथो वसे दुआ घुरो साईं जन फरमाया हलो ॿाहिरि निकिरी दुआ था घुरो बाहर निकता साहबी पुछा असाबी जदो मां साईं जन जी वेझो वेझो पियो अचां हीअं साईं जन मथे हथ खयो हीअं मथे जो हथ मुबारक खयो त ही कच्छ ज़ाहिर थी चादर वेढ़ियल हुई साईं जन जे पुठी ते चादर वेढ़ियल हुई हीअं जो हथ मुबारक दुआ जे लाइ मथों कयो त ही कच्छ मुबारक ज़ाहिर थी जो कसम रब जी ज़ात जो जी मुस्तफा जी कच्छ ज़ाहिर थी तो उन मजा नूर जो चिमकार थी वियो जो मां वेझो जो बीठो हुउसि न साईं जन जे वेझो जो बीठो हुउसि त साईं जन जे कच्छ मुबारक मां पत्थर जो कतरो जो किरियो मुझे बदन ते लॻो पत्थर मुस्तफा जे कच्छ मुबारक जो पत्थर जे तो मूंखे मुंहिंजे बदन ते लॻो त सॼी ज़िंदगी उन जे बदन मां मुश्क जी खुशबू ईंदी हुई हाय 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 मां अतुर जे दुकान ते मुंहिंजो भलो को अतुर ॾे भली 1000 रियाल वठंदे पर मां ॾींदो साईं मूंखे अतुर खुशबू भली रे पर 2-3 ॾींहं त खुशबू हले वेठो हुजे अरब सगोरो अहिड़ो तो ऊद जो अतुर ॾियाए जो कपिड़ो फाटी वेंदो पर खुशबू न वेंदी पैसा बि जेतिरा घुरी ॾिनामांसि उहो लॻाए घर ते ई पहुतो त खुशबू कंदो भलो भलो अतुर मूंखे चूंडे घर ते बि खुशबू कोन हली हे भलो अतुर पर हे मुस्तफा करीम जे पाक कच्छ मुबारक जे पघर जो कतरो हिकिड़ो ॾींहुं न 2 ॾींहं न 4 ॾींहं न सारी ज़िंदगी हुन जे कच्छ मजा हुन जे बदन मजा उहा खुशबू ई ख़त्म न थी छो त मदीने वारे जो पघर जो लॻो हाय 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 हा यार हा मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे मिठा माखी ऐं मिसरीअ खां मूंसां गॾिजी हलो टक लही वेंदव भई न जो हिते हिदायताबाद में गॾिजी हलजो मूंसां वठी थो हलां मदीने शरीफ़
हाँ यार हाँ दिल मूंसां मिलायो त हलो मदीने हिते छा रखियो हलो त मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखरने जो ठारो आहे हाँ यार हाँ सदको सदको उते दिल में जो संकरार आहे मदीनो मिठड़ो इहा जन्नत रखाई रब उते वदी फरहत न छेड़ो झगड़ो न हुन हंगामो उते रुगो बस करार आहे हलो मदीने मदीनो अखरन ओ जिब्रील बींदो आया साईं जी सलामी अलैह सुबह जो जिब्रील मदीने में शाम जो मदीने में मंझंदि जो मदीने में रात जो मदीने में मलाइका था चवन जिब्रील थियो छा जन्नत मथे आ हुरू कसूरू मथे बैतुल मामूर मथे अर्शे मुअल्ला रब जी जलवागाह मथे तू धरती ते छाजे ला चो वनी जिब्रील चो चवे ए मलाइको तव्हां मदीनो ॾिठो न जन्नत की गलियों में देखा मजा जो मोहम्मद की गलियों में देखा हाय 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 यार हाँ न जन्नत की गलियों में देखा मजा जो मोहम्मद की गलियों में देखा हाँ यार हाँ जिब्रील तो चवे त बराबर आसमान आसमान हिन पर मदीनो मदीनो आ जिब्रील बींदो आ साईं जी सलामी अलैह फलक निकलन फौजू कोहर जी गुलामी अलैह मेलो मतल हर दम हर बार मिलिया मोहब्बत वारन के दीदार मदीने में छजा पारी बख्शे कुल बदकार बख्शे बदकार मदीने हाँ यार हाँ सदको सदको हाय 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 जिते हो सकुतब के अब्दाल बीदाए में हाँ बुझा यार हाँ हाँ यार जिते हो हाँ सकुतब के अब्दाल बीदाए में साईं जे खजाने मां जे झोल भरीदाए में सरवर हाँ यार हाँ सुल्तान सखी सरवर सरदार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में छॾिया बारी बदकार मदीने में हर को न पुजे पांधी हाय 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 मन पंध करण हाँ यार हाँ हर को पंध करण वारो हर कंहिंजो पंध मदीने न हूंदो केर वींदो
हर को न पुजे पांधी ये बात जी बाजिया सोई तुर से दरते जित चान बुराजिया अखियुन सद समयोश कर इसरार मदीने दिल न लगे हल कर मुल्ला हाणे दिल न लगे हल कर मुल्ला छॾ सिंध सगोरीअ खे हल लागा पालाए हली जान बजाद सुतू जिन सार मदीने में अली जान बजाद सुतू जिन सार मदीने में मिलिया मोहब्बत हरन के सुभान अल्लाह। ओ मुझा दोस्तों मदीने में वञो त अॼु बि प्यारे कुनल जी सुरहाण अची रही आहे। सदियूं गुज़री वियूं हाय हाय सदियूं गुज़री वियूं पर मदीने जे गलियुनि में अॼु बि आशिक़नि खे मुस्तफ़ा जी ख़ुशबू ईंदी। बातें भी मदीने की बातें भी हाँ यार हाँ जीने में ये जीना है क्या बात है जीने की। हाँ यार हाँ सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सुने हबीब जो कमाला जो अज पे मदीने के मुनव्वर थो सजे मदीनो चो माना नूर वारो रोशनियुन वारो कड़े कड़े रात जो फ्लाइट थी परे गुज़र मदीने का थींदो आहे न त मदीनो ईअं नज़र ईंदो आहे जहाज़ 11 किलोमीटर मथे थो उॾामे पर जहाज़ त मदीनो ईअं नज़र ईंदो आहे जो रोशनियुनि जो चमक दमक जो चमकंदो। असां पिया सम्झूं त आसमान जे सिज चंड जी रोशनी हेठि ज़मीन ते लहे थी पर आसमान खां जेॾी महिल जहाज़ खां ॾिठुमि त ईअं पियो लॻे त ॼण मदीने जी रोशनी आसमान ॾे वञे पई। हजरत अनस बिन मालिक तो चले त जनिया हबीब मदीने में आया अल्लाह जो कसम त मदीने जी हर शइ रोशन थी वई। भितियूं छितियूं दरियूं वण जबल पहाड़ वादियूं माथरियूं हर पासे नूर ई नूर थी वियो। हजरत अबू हुरैरा साईं तो चवे त रात जो वगड़ो आ मुझा सोना हबीब पोई सोमाणी पढ़ाइण जे लाइ मस्जिद में आया त नंढड़ो शहजादो हुसैन बि गॾु आयो। जेॾी महिल मस्जिद नबवी में पहुता इमाम हुसैन चयो त न साईं मां घर थो वञणु चाहियां। अबू हुरैरे चयो या रसूल अल्लाह मोकल ॾियो मां शहजादे के घर पहुचाए अचां। शहजादे चयो त न मां पाण वेंदुसि। साईं फरमायो वञ। चई ऊंदया कीअं वञा हबीब मुर्किया खुदा जी इज्जत जो कसम रिवायत जा लफ़्ज़ आहिनि हुज़ूर जीअं मुर्ग
क्या दंद मुबारक ज़ाहिर थिया त पूरो मदीनो ये चिमकी पियो जे खिवण जो चिमकार थींदो उर्दू वारा चवंदा आहिनि बिजली चमकती है सिंधी वारा चवंदा आहिनि खिवण चिमकंदी आ खिवण खिचंदी आ पर असांजी खिवण चंद खड़ियूं चिमको थींदो सॼो जान रोशन भरी घणी देर थींदी आहे थोरी देर पर ही त अहिड़ी बिजली चिमकी जो पूरो मदीनो रोशन थी वियो जेसी ताईं इमाम हुसैन मोटी पंहिंजे हवेली में न पहुतो तेसी ताईं उहो चिमकार उहा रोशनी बरकरार रही आहे मदीने वारे जो कमाल हाँ छो न था जो सुभान अल्लाह आहे न साईं जो कमाल हीअं जे आंगुर जो इशारो ॾियनि त चंड अधो अध टुक खणनि त लथल सिज वापसि सॾु कनि त पत्थर पाणीअ मां तरंदा अचनि इशारो ॾियनि त वण पाड़ा पटिजी सलातूं ऐं सलाम पढ़ंदो अचे हुजूर गुज़रनि जबलनि खां पहाड़नि खां त पत्थर पत्थर मां आवाज़ अचे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वॾो मुलो आहे वॾो सिंध जो वॾो मुलो आहे नालो कोन थो खणा खणबो बि न बेशक जी मूं वटि आयोसीं त को खंड पढ़ी ॾियो को तावीज़ लिखी ॾियो ज़ाल चयो हुनजे जंहिंजो चयो ज़ाल नथी मञे जंहिंजो हुकुम ज़ाल नथी मञे उहो चए थो नबी असां जहिड़ो आहे असां वांगुरु आहे मुंहिंजा दोस्त मुंहिंजो नबी जे सॾे त झंगल जा जानवर अम्मा हलीमा जे रहाइश दौरान जॾहिं साईं जन बीबी हलीमा वटि रहंदा हुया हबीबन सॾियो त झंगल जा जानवर बघड़ शींहं चीता हुज़ूर जे सॾ ते ईअं डोड़ंदा आया जीअं कुतो पंहिंजे मालिक जे कदमनि ते अची किरंदो आहे हा मुंहिंजा साईं हा वाह वाह सदको सद आसमान खां चंड सॾ ते हली आयो चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या हदीस आई है मुझे ज़हन में ॿुधंदे त हियां ठरी पवंदी सुनी जो त ठरंदो भाई हुनजो सड़े थो दलाइलुन नबुवा इमाम बहकी जो जिल्द ॿियो सुफ़ो 41 शरफुल मुस्तफा अल बिदाया वन निहाया तारीख इब्न असाकिर सुबुलुल हुदा वर रशाद अल खसाइसुल कुबरा इनन हडनी किताबन में रिवायत आ नबी सरदार जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब तो चवे कुल तो या रसूल अल्लाह तानी इला दुखूल फी दीनिका अमारतुन लिनबुवतिका या रसूल अल्लाह मां जो मुसलमान थियुसि चाचू आहियां तव्हांजो मुसलमान थियुसि मां नंढपण में ई तव्हांखे नबी मञी छॾियो हुयो हाय 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 तव्हां नबूअत जो ऐलान 40 साल कयो आहे पर अञा तव्हां पीखे पाक में हुयो मां उन महिल बि मञियो हो त तूं अल्लाह जो नबी आहीं साईं फरमाइनि था चाचा कीअं मञी छो मञी कहिड़ी ॻाल्हि मञाई
मञ हर को माण्हू ईअं कोन थो मञे बेशक काजे ॾिसंदो आहे त मञंदो आहे कमाल ॾिसे जमाल ॾिसे करामत ॾिसे मौजज़ो ॾिसे काल काशे मञाईंदी आहे या रसूल अल्लाह मां तव्हांजे नंढपण में ई अव्हां खे मञी छॾियो साईं फरमाइनि था ॿुधाए छा ॾिठुई कीअं मञी अर्ज़ थो करे रहे तुक फिल महद हबीब मूं तव्हांखे पींखे में ॾिठो तुनाखिल कमर व तुशीरु इलैहि बिउस्बुइक फहैस अशरत इलैहि माल हबीब जॾहिं तव्हां पींखे में हुयो तव्हां जाॾे पिया आंगुर कयो चंड ओॾे पियो वञे तव्हांजी आंगुर ओभर त चंड ओभर तव्हांजी आंगुर ओलह त सिजु चंड ओलह जाॾे आंगुर पई वञे ताॾे चंड पियो वञे ये तो नंढपण जो पावर आहे आंगुर मुबारक गुलाब जे गुलनि जहिड़ी नाज़ुक हज़रत अब्बास तो चवे व तुशीरु इलैहि बिउस्बुइक फहैसु अशरत इलैहि माल महबूब तूं पंहिंजी आंगुर सां जाॾे इशारो पियो करी चंड ओॾे झुकी पियो वञे ओ अबू जहल यारो अखियुनि खां अंधो अबू जहल यारो अखियुनि खां अंधो मोहम्मद त चंड सां खिली खेॾंदो ओ खिली खेॾंदो अबू जहल यारो अखियुनि खां अंधो जेको न मुंहिंजे सुहिणे जो कमाल न मञे उसी को शेर पढ़जे ओ अबू जहल यारो अखियुनि खां अंधो मोहम्मद त चंड सां ओ खिली खेॾंदो फरमाइण चाचा चाचा तो त ॾिठो रुॻे आंगुर जो इशारो अञा ॿुधायां अर्ज़ के ॿुधायो या रसूल अल्लाह क़ाल इन्नी कुन्तु उहद्दिसुहु व युहद्दिसुनी चाचा चंड मूंसां कचहरी कंदो हो मां चंड सां कचहरी कंदो हुयुसि चंड बि सुनी आहे मुला सां बि चंड ॻाल्हाईंदो हाय 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 कुर्बान या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तों ॿी रिवायत ॿुधो ख़साइसुल कुबरा में मवाहिबुल दुनिया में तफसीर मज़हरी में चैनी किताबन में रिवायत अन्न महदहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यतहर्रकु बितहरीकिल मलाइकत मदीने वारे जो पींखो पान न लुटंदो हुयो अल्लाह जा मलाइक पींखो लोॾींदा हुया सुभान अल्लाह दाई के ॾींदा आहिनि पघार नौकरियाणी रखंदा आहिनि त ॿार जूं बि कूली मुसाफ़ करे तुंहिंजे ॿारनि जो हाल इहो आहे ऐं तूं चवीं थो नबी असां जहिड़ो आहे असां वांगुरु
मुझे नबी जो शान ही आ उन्हें तय्यब ताहिर पाक अक़दस नबी जो शान ही आ अञा पींघे में हबीब लेटल ने सोने नबी जे पींघे के मलाइक लोडन था केन किताब जो हवालो ॾिनो अथव मुलाई हदीस छो तो पढ़ी मदीने वाले जे कमाल जो हदीस छो तो पढ़ी रुपए बस एक भी आयत याद है कुल इन्नमा अना बशरुम मिथलुकुम चौथ महबूब चौथ मा तमाम वांगुर बशर आया कुल माना भी नथी दाए हदीस कुल इन्नमा अना बशरुम मिथलुकुम हबीब क्यों चो ये अल्लाह ने चो तो पूरू तव्हां भी चो वाह वाह हाँ यार महबूब तू चईने अना बशरुम मिसलुकुम मां अवां वांगुर बशर आया तू चवीने पर ये रब न चयो कूलू तव्हां बि चओ त नबी बशरा न नबी पाण चवे माण्हुनि खे सॾे थो अचो मूंखां दीन सिखो अचो मूंखां क़ुर ॿुधो अचो मां बि तव्हां वांगुरु इंसान आहियां मूंखां परे न हटो मूंखां दूर न वञो मां तव्हां वांगुरु बशर आहियां अचो तव्हांखे दीन सेखारियां कुल हबीब तूं चओ रब जो हुकुम आ त हुजूर पाण के पाण चवे बशर असां के हुकुम नाहे जो असां चऊं असां वांगुरु अरे असां वांगुरु इहो कौल काफ़रनि जो आहे मोमिननि जो नाहे काफ़र चवंदा हा माल हाज़र रसूल याकुल ताम व यमशी फिल असवाक छा थियो आहे ही रसूल आहे जेको मानी थो खाए बाज़ारुनि में थो घुमे ही त असां वांगुरु बशर आहे असां जहिड़ो बशर आहे इहो त मके जे मुशरिकनि चयो अबू बकर ईअं न चयो तूं असां वांगुरु आहीं उमर ईअं न चयो महबूब तू असां वांगुरु आहीं उस्मान ईअं न चयो अली ईअं न चयो साहबनि ईअं न चयो उहे त चवंदा हा त कोई मिसल नहीं ढोलण हाय 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 यार हाँ कोई मिसल नहीं ढोलण हजरत मौला अली तो फरमाए वल्लाहि मा अरा मिसलहू कबलहू वला बाद अल्लाह जो कसम त मुस्तफा जहिड़ो साईं जन का न अॻु थो ॾिसां न पोइ थो ॾिसां अलीअ जहिड़ो अक़ीदो हुजे मौला अली जहिड़ो अक़ीदो हुजे या अबू जहल जहिड़ो अक़ीदो ॿुधायो अबू बकर जहिड़ो अक़ीदो खपे या अबू लहब जहिड़ो अक़ीदो जेकॾहिं अबू बकर वारो अक़ीदो खपे त पोइ हीअं चओ त मदीने वारे जो मट मिसल आहे साईं जन रोज़ा रखिया विसाल जा सुबह जो सेरी करे वरी शाम जो रोज़ो खोलियो हुई न अब सिज लहंदो आहे बीठा ॾिसंदासीं त केॾी महिल थो सिज लहे ओॾो सिज खे हेॾो घड़ी मुल्लो शरण को 5 मिंट देर करे मुल्ला जी जामत थी मवाली रखियो रोज़ो मंझंदि थी वई हुके जी ॿार लॻसि मानी न को पानी यादि हुयसि रुगो हुको हाणे हीअ सिज खे पियो ॾिसे वरी ॾिसे घड़ीअ खे वरी सिज खे ओ टंकियल लह टंकियल लह टंकियल लह हाँ यार हाँ हाँ रोज़ो गुनारे जो हुजे त माशाअल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं रोज़ो रखियो नफली रोज़ो हुयो अबू बकर रखियो उमर रखियो उस्मान रखियो अली रखियो
सलमान रखियो, तलहा रखियो, जुबैर रखियो, सभिनी रोज़ा रखियो, साईं जो रखियो, सब रखियो। शाम थी साईं जो रोज़ो न खोलियो। हाँ यार हाँ। इन्हनि बि न खोलियो, साईं जो न खोलियो, त असां बि कोन था खोलियूं। शेख वरी ॿियो ॾियारो साईं जन न सहरी कई न अफ़तारी। हाय हाय। वरी टियों ॾियारो साईं जन न सहरी कई न अफ़तारी। टियों ॾींहं जो थियो त सहाबा हाय हाय। लिचकंदा पिया वतन, बुख बि सही पुछे थी। बेशक असां बि सगोरा बुख जे करे उन जे करे निढाल थी पिया। टे ॾींहं ते साईं फरमाइनि था सहाबियो ही छा तव्हांजो हाल थियो आहे? या रसूल अल्लाह, अव्हां रोज़ो रखियो, असां बि रोज़ो रखियो, अव्हां न खोलियो, असां न खोलियो। हाणे असांजो हाल इहो आहे जेको ॾिसो था। साईं फरमाइनि था अय्युकुम मिस्ली, तव्हां में केरा मुझे मिसल, मूं जहिड़ो केरा, मूं वांगुरु तव्हां में केरा। अभी तो इंदर रब्बी युतइमुनी व युस्कीनी, मां राति पंहिंजे रब वटि रहंदो आहियां, मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो बि आहे, प्यारींदो बि आहे। केरा तव्हां में मूं जहिड़ो, मुंहिंजी रीस था कयो, केरा तव्हां में मूं जहिड़ो। त असां बि ईअं कोन कयोसीं, असां तो वांगुरु आहियूं। वहाबी हुजे हा त चई ॾे हा, पर असां बि आहे ख़ुदा जो शुक्र आहे तुंहिंजे दौर में वहाबी हुया कोन, इहे हाणे थिया आहिनि 100 साल में। बेशक कल कलो कर सम्झो था न, ये हाणे थिया आहिनि 100 साल, इनकी उमिरि 100 साल। उन दौर में हुजनि हा त चवंदा नबी असां वांगुरु, असां नबी जहिड़ा। जे अबू जहल पियो चए, अबू लहब पियो चवे, पर असहाबनि ईअं कोन चयो। उहे चवंदा हा त मुंहिंजे नबी जो मट मिसल सानी आहे ई न। चओ सल्लल्लाहु अलैहि कया जेको नबी सां दिल लाए न, रब उन खे बि नवाज़े छॾे। जेको नबी सां मोहबत रखे, ॻांढापो दिल जो जोड़े न, भली वेठो कोटड़ी में हुजे, पर उन जा तज़किरा आसमाननि ते मलाइका कंदा। बेशक ये ॻाल्हि सम्झण जी आहे, दिल ते लिखण जी। बेशक मां कम जी ॻाल्हि थो ॿुधायां था। जे न चओ अल्लाह राज़ी थी पवे त मदीने वाले सां दिल लारियो। हाँ यार हाँ। सखी जे दरजा कुत्ता बि ठावल हूंदा। बेशक सखी जे दरजा कुत्ता कुत्ता बि ठावल हूंदा। मदीने वारो साईं सखियुनि खां वॾो सखी आहे। जे उन जो दर वठंदे न, मूंखे कंहिं चयोसीं हे अहिड़ा लटा पाता अथव बादशाही चुंकनि जा लिबास, जो मां दुनिया वारनि खे ॾेखारणु चाहियां थो त मुस्तफ़ा जे दर जा जेके ग़ुलाम नौकर हूंदा आहिनि न, उहे बि कंहिंजा मोहताज न हूंदा आहिनि, रब उन्हनि खे इज़त। हाँ यार हाँ। मां मदीने वारे जे दर जो फकारी आहियां, मंगतो आहियां, नौकर आहियां, उन दर जी बुहारी ॾियण वारो आहियां। जे दर जे बुहारी ॾियण वारनि खे अल्लाह हीअं नवाज़े थो त उन दर जे हुज़ूरी वारनि जो छा तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, दिल पर साईं। हाँ यार हाँ। एतराज़ छाते थो करी? कुरान फरमाए थो कुल मन हर्रम ज़ीनत अल्लाहि अल्लती अखरजल इबाद। चओ महबूब, चओ ऐलान कर त जेका ज़ीनत से ज़ींगार अल्लाह ताला माण्हुनि जे लाइ पैदा कयो आहे, तव्हांखे कंहिं रोकियो आहे उन सींगार खां? कंहिं रोकियो आहे तव्हांखे सुठनि कपिड़नि पाइण खां? भली बादशाही ताज पायो। हाँ यार हाँ। इन्न अल्लाह युहिब्बु अन युरा असर नेमतिही अला अब्दिही। अल्लाह चाहे थो पंहिंजी नेमत जो असर पंहिंजे बाने ते ॾिसां। बेशक रब जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि न,
चोड़ियो माणियो इस्तेमाल कयो रब जे नेमतुन मां भली फायदो वठो रब तव्हां जे लाइ ठाहियो हा यार हा एक जा मोट पाइन ते जो के पंजो कावड़ ही नथी थे को फकीर पाए को अला अला करण वारो पाए तो के कावड़ थी लगे अक्का तुझे तो दोस्त है रब तो फरमाए तो मन हरम के आराम कयो के रोकेवा ये सिंगार तो रब ठाया है हा यार हा अब जा पी रहा रब कुछ तो थे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कौन सा ये बब बादशाह आया बब बादशाह साईं के दरबार के मदीने शरीफ सुभान अल्लाह बब बादशाह गज आया सुल्तान महमूद गजनवी आयो ऐं ॿियो उन दौर जो बादशाह हुयो मूंखे नालो मुंहिंजो यादि न आहे उहो बि आयो उहो बादशाह ठठ ठठांगर सां आयो बादशाही ताज तजमल पाए उहो आया ॿियो को आहे उहो बादशाही लिबास में आहे ही वरी सादड़ा लिबास पाए फ़कीराना लिबास हुयो बादशाह फ़कीराना लिबास पाए आयो हिन को के पूछो तो तू फकीराना लिबास पाए आयो चई त मां हिन जहिड़ा फकीराना लिबास पाता आहिनि त बादशाह जे दर ते आयो आहियां मुंहिंजी दिलि नथी चए त को मां ज़ेब ज़ीनत करे ठठ टांगर सां अचां मदीने वारे जे दर ते मिस्कीनी हाल बणाए फकीर बणी आयो हुन को पुछई अब तू कर खबर ए फौजू सिपाह ताज तख्त हिनन सां वॾे ठठ टांगर सां जे मदीने वारे मूंखे नवाज़ियो आहे गुलाम पंहिंजे खे बादशाही ॾिनी आहे त ॾेखारिया न मुस्तफा जा गुलाम हीअं हा यार हा बेशक मदीने वारे जा गुलाम हीअं बि थींदा आहिनि अल्लाह अल्लाह अलाह ॾेई त तूं बि पाए मुस्तफा जा गुलाम भली पाए सड़ी हा यार हा तुंहिंजो पेट्रोल सड़े थो मां हे पंहिंजे पैसनि सां बि कोन वधिया मूंखे बि ख़ैरात हा यार हा तोहफ़े में मिली आहे फातिम अलाह जी नेमत मिली आहे मुफ्त में डीजल महंगो थी वियो समझो था हाँ हाणे जे न मदीने वारे सां दिलि लाई ख़ुदा जो कसम दुनिया बि तुंहिंजी आख़िरत बि हाँ ऐं मदीने वारे सां दिलि कीअं जुड़ंदी राबितो कीअं जुड़ंदो उनजो रस्तो ॿुधायां सोने नबी जी ज़ात सां ताल्लुक़ जोड़ण वारो भली वेठो हुजे हिदायताबाद में पर दिल तुंहिंजी वेंदी मदीने जी हाँ ॿुधायां अल क़ौलुल बदी में इमाम सखावी रिवायत आंदी आहे सियर आलामुन नुबला में ज़हबी रिवायत आंदी आहे हदीस जो रावी आहे हज़रत मौला अली अन अली रज़ियल्लाहु अन्हु क़ाल इन्नी समेत रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल हज़रत अली तो फरमाए त मां पाण हबीबन का ॿुधो सोना नबी पिया फरमाइनि क़ाल जिब्रील हबीबन फरमायो त जिब्रील मूंखे अचे ॿुधायो आहे या रसूल अल्लाह इन अल्लाह अज़्ज़ व जल्ल यक़ूल जिब्रील चयो त मूंखे अल्लाह पाण फरमायो हाय 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 यार हा मौला अली चयो त मूंखे नबी सोणे ॿुधायो नबी सोणे चयो त मूंखे जिब्रील ॿुधायो जिब्रील चयो त मूंखे रब पाण फरमायो छा फरमाई
मन सल्ला अलैका अशर मर्रातिन इस्तौजबल अमान मिन सख्ती। रब तो फरमाए मुझा हबीब जेको तुझे मथा सिर्फ 10 भेरा दुरूद पढ़ंदो उन्हें के मुझे कहर का अमान मिली वियो, मुझे कावड़ का अमान मिली वियो। चो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या खैर खल्क़िल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या सिफ़वतल्लाह। जेको 10 फेरा दिल पर नबी ते दुरूद पढ़े अल्लाह जे कहर का कावड़ का अमन अमान में जीलो। तो सस्तो है या महंगो? चाहता जाओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुद्ध तब बुधाया है प्रिय के परचारण जो गस अन अली इब्न अबी तालिब क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुल्तु जिब्रील अय्युल अमाले अहब्बु इलल्लाहि अज़्ज़ व जल। मौला अली तो रिवायत है, हैदर करार तो रिवायत करे तमू रसूलुल्लाह सोने का बुधो हबीबन फरमायो तमू जिब्रील के चयो त जिब्रील मुखे त एकड़ी गाल ओ जिब्रील तो रब जे दर ते वञण वारो अचण वारो ॻाल्हियूं करण वारो रब का पैगाम खणी अचण वारो ओ जिब्रील मुखे त ॿुधाए मुंहिंजे रब खे कहिड़ो अमल ज़ोर वणंदो आहे मां पंहिंजे उम्मत खे ॿुधायां उहे अमल कनि त मुंहिंजा उम्मती रब खे प्यारा थी वञनि। ओ जिब्रील या तक ॻाल्हि ॿुधाए त रब खे अमलनि में कहिड़ो अमल वधीक प्यारो आहे। जिब्रील चयो या रसूल अल्लाह जेको तव्हांजो उम्मती अल्लाह वटि प्यारो बणजण चाहे थो रब खे राज़ी करण चाहे थो उहो 2 कम करे जेको 2 कम कंदो रब बि राज़ी अल्लाह बि राज़ी त मलाइक बि ख़ुशि। घणा कम कम करे केड़ा या रसूल अल्लाह अस्सलातु अलैका या रसूल अल्लाह। पहिरियों यो कम करे जो हबीब तो ते घणी सलात पढ़े घणो दुरूद पढ़े घणो सलात के विर्द में आणे इने ते अल्लाह राज़ी थी वेंदो रब ख़ुश थींदो उथंदे वेंदे चवे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ो दुरूद घणो पढ़े ऐं ॿियो वहुब अली इब्न अबी तालिब जेको अल्लाह के प्यारो बणजण चाहे थो वो अली शेरे खुदा सा मोहब्बत रखे।
फकीरो करमी फकीरो सुनियो अली जी मोहब्बत अल्लाह सा मिलाइण वारी आ अली जी उल्फत रब वट पुजाइण वारी आ ओ इश्क में जाचो अली अली इश्क में जाचो अली अली साईं तो सब भली भली इश्क में जाचो हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना मर्दो मुनाफिक रुली रुली मर्दो इश्क में जाचो अली अली सुभान अल्लाह मुझा दोस्तों रब के राजी करनो आ हिकड़ो दुरूद पढ़ पे मौला अली सा मोहब्बत रखो सुभान अल्लाह ही हदीस कंजुल उम्माल में अल कौलुल बदी में अद्दुरुल मंदूद टिनी किताबन में रिवायत मोमिनन जी मां उम्मुल मोमिनीन सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका रदियल्लाहु ताला अन्हा की रिवायत करे हबीबन करीमन फरमायो मन सर्रहु अय्यल कल्लाहु गदन रादियन फलयुकसिर सलात अलैहि थक जी पे आयो हिदायत बाद में अगे महीने में थियो जलसो मुहर्रम में वरी अज किस्मत संगे मुलाकात थी मां तो तुम तो जान न छड्या तवानी फजूल हाय 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 यार हा कबूल हमरा मजेदार के नी तलाक वरी बटे मुकुम बुआई के हाय हाय तलाक देता पे मुक्का क्यों मारी नहीं वला ले काम नहीं लेना बेशक समझो था सलाह मिलायो किस्मत जा भंडारा है खुदा जाने वरी जिंदगी मुंजी हुजे ले न अल्लाह हुजे ले ओ मुझा प्रिय प्यारा अम्मा आयशा साइन थी रिवायत करे हबीबन फरमायो मन सर्रहु अय्यल कल्लाहु गदन रादिया जेको मानू चाहे तो त सुभाणे क़यामत जे ॾियारे जॾहिं रब जे अॻियां पेश थिए त अल्लाह उन सां राज़ी हुजे क़यामत में उथे त अल्लाह उन ते रब उन ते दिगारी हेॾे ॾिस जेको चाहे तो क़यामत में अल्लाह अल्लाह क़यामत में तव्हां मज़ा केरु चाहे थो क़यामत जे ॾियारे उथी अल्लाह राज़ी हुजे साईं फरमाईंदा हिकिड़ो कमु करे जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो त अल्लाह उन सां राज़ी हूंदो कहिड़ो कमु फलयुकसिर सलात अलैया साईं फरमाईंदा उहो मोहम्मद जे मथां घणी सलात पढ़े घणो दुरूद पढ़े उथंदो त अल्लाह उन सां राज़ी हूंदो सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइंदा लयरदन अलहौद अलैया अक़वामुन मा आरिफुहुम इल्ला बिकसरत सलात अलैया साईं फरमाइंदा त क़यामत जे ॾियारे हौज़ कौसर ते मूंखे हिकिड़ी जमायत मिलंदी
ये ड्रम कयूं ईदा ड्रम टोलन जा टोला कयूं पिया ईदा अजे मूसा मिलंदा त मां उन्हनि खे सुञाणंदुसि सभिनी खे सुञाणंदुसि टोलन में ईंदा पर मां उन्हनि खे या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदो हाय 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 ये केर खुश नसीब हूंदा जिन खे तव्हां सुञाणंदो साईं फरमायो त ये उहे हूंदा जेके दुनिया में मूं ते घणी सलात पढ़ंदा हुया उन सलात जे करे मां उन्हनि खे सुञाणंदुसि पंहिंजे हथनि सां कोसर जा प्याला भरे भरे प्यारियां प्रभु मदीने वारे जे हथनि सां कोसर खपे या न खपे छा था चओ खपे या न खपे सो बि साईं जन जे पंहिंजे पाक हथनि सां घणी सलाह उथो वेहो रात ॾींहुं सुबुह सांझी सोणे नबी खे सलाह घर में वेठा हुजो न तस्बीह भी याद की रो ॾियारी दी है हूं गाल विसरी दी ने तस्बीह हूंदी त याद ही हर फकीर तस्बीह पाण सां रखे जी क्यों क्यों डाए तस्बीह सान हो जे समझो था तस्बीह दुरूद हुजे ऐं पंहिंजो दुश्मन तुंहिंजे वेझो न ईंदो मीर हुजे टालपुर हैदराबाद जो उहो असाबनि खे पियो घटि वधि ॻाल्हाए फता फ़कीर आयो तस्बीह हथ में हुअसि हो पियो अबू बकर उमिरि खे घटि वधि ॻाल्हाए मीर हुजे साईं हैदराबाद जो टालपुर वॾो माण्हू हे फ़कीर तस्बीह ज़ोर ज़ोर सां तकिड़ो तकिड़ो पियो फेराए त मीर घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाए असाबनि खे हिन तस्बीह कावड़ में तस्बीह ज़ोर ज़ोर सां त मीर चयोसि फ़कीर ये छाए छाए तुंहिंजे हथ में ये तस्बीह तस्बीह मीर जी साहिबी कसबी कसबी तस्बीह तस्बीह मीर जी साहिबी कसबी अर्थ जेको लफ़्ज़ चई मां जलसे में सही थोरा ई ॾींहं गुज़रिया त अंग्रेज़ चढ़ाई करे आयो मीरनि जी साहिबी कसबी में तस्बीह फ़कीर जो हथियार अथई तस्बीह ज़िक्र वारनि जे लाइ दुरूद वारनि जे लाइ या तस्बीह साण हुजे ऐं मदीने वारे साईं ते दुरूद ऐं सलात जी झूंगार अरब सगोरा मां ॾिठा आहिनि टैक्सियुनि जा ड्राइवर वॾी तस्बीह कयूं ग्राहकनि खे कोन ईंदा टैक्सी वारा एयरपोर्ट ते वेंदासीं मदीने मके शरीफ़ तस्बीह हथ में फिरंदा अरबनि जी का बि दावतुनि में मां वियो आहियां वेठा हूंदा त तस्बीह फिरंदनि कचहरी पिया कंदा तस्बीह हलंदी दोस्तो दुरूद सां मोहब्बत रखो क़यामत जे ॾियारे उथंदो न अल्लाह तव्हां सां राज़ी मदीने वारो तव्हां सां राज़ी हूंदो हौज़ कौसर पंहिंजे हथनि सां हबीब प्यारी हिकिड़ी रिवायत तो ॿुधायां ॿुधंदे त बसि या ठरी पवंदी दिल हाज़िर कर त पोइ हदीस साईं फरमाईंदा मन सल्ला अलैया सलातन वाहिदा लम यलिज नार हत्ता यऊद लबन फितरे जेको मूं ते सलात थो पढ़े उन्हें जो दोज़ख में वञण ईअं मुश्किल आहे जीअं ॾुधल खीर थणनि में मोटण मुश्किल आहे थणनि में मोटियो हुजे न साईं तव्हां ॾिठो आहे हैदराबाद में थींदो हुजे ईअं कोटड़ी में खुर्शेद कॉलोनी में हा जीअं ॾुधल खीर थणनि में वापसि न मोटंदो आहे तीअं दुरूद पढ़ण वारो दोज़ख ॾे न वेंदो
साईं फरमाता मन सल्ला अलैया फी यौमिन 50 मर्रतन साफहतु यौमल क़ियामत। हबीब फरमाया जेको रोजानो 50 भेरा मुते दुरूद पढ़े, रोजानो 50 भेरा मुते दुरूद पढ़े, रोजानो 50 भेरा मुते दुरूद पढ़े, साफहतु यौमल क़ियामत, क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद उन सां मुसाफ़ो कंदुसि। हाय 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 बेशक ये मदीने वारो हथ मिलावी हमरा आयो तो मैं टेक जी भी आया मुझे कहता है जे जो वजीर आला से हाथ मिलाया भाई फेसबुक ते तस्वीर रखी वजीर आला से हाथ मिलायो तो टेक जी भी आया वजीर आला बेवफा कुर्सी उन्हें जी बेवफा ओ मुजादा जे क्या मजे दियाड़े मदीने वारो तो के हथ मिलाए तो ते दोज़ख माफ जन्नत जो चिट्ठो मिली वने। हाय 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 बस हिय चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि इमाम बहकी शोबुल ईमान में रिवायत दिया, कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी रिवायत दिया, और इमाम इब्ने असाकिर तारीख दिमश्क में यह रिवायत दिया, इमाम सालिही सुबुलुल हुदा व रशाद में रिवायत दिया। हजरत अनस बिन मालिक तो चले तो मदीने वाले साईं फरमायो इन्न अक़रबकुम मिन्नी यौमल क़ियामत फी कुल्लि मौतिन अक्सरुकुम अलैहि सलातन फिद दुनिया। साईं फरमाता जेको दुनिया में मुते हर जाए ते मुते घणी सलात तो पढ़े फी कुल्लि मौतिन जेड़े भी वतन में जेड़ी भी जाए में हाय हाय हिदायत में बाद में आयो उते दुरूद, कोटड़ी में पोतो दुरूद, हैदराबाद आयो दुरूद, कराची हलियो वियो दुरूद, दादू हलियो वियो दुरूद, लाड़काने हलियो वियो दुरूद, हर चाह ते मुते कसरत सां दुरूद थो पढ़े। साईं फरमाइंदा क्या मजे ॾियारे इहो सभिनी खां वधीक मूंखे वेझड़ो वेझड़ो सभिनी खां वधीक मूंखे वेझो करीब इहो हूंदो जेको हर जाइ ते मूंते दुरूद खणो पड़े थो। साईं फरमाइंदा मन सल्ला अलैया फी यौमिल जुमुअत व लैलतिल जुमुअत क़दल्लाहु लहू मिअत हाजतिन सबईन मिन हवाइजिल आखिरत व सलासीन मिन हवाइजिद दुनिया। जुम्मे जे ॾींहुं या जुम्मे जी रात जेको मूंते 100 भेरा दुरूद पढ़े अल्लाह हुन जा 100 कम कंदो। घणा 100 कम रब कंदुसि। जेको जुम्मे ते 100 भेरा दुरूद पढ़े हुन जा 100 कम रब ठाही आज़मायो इंशाअल्लाह पर क्यों नबी जी हदीस साईं फरमाइंदा 70 कम आखिरत जा 30 कम दुनिया जा। बेशक बाबा मां तो चवंदो इहे 30 आखिरत जा कम ठहन तो भलो बेशक रिया करम नवाज़िया 30 दुनिया जा 70 आखिरत जाम ये भी थोड़ा है एकड़े कम जे ला वडे वे पोयो रुली 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 जुतियूं बसी वियो। शादी वाली हदीस ॿुधायां थो अल्लाह शादी चल रही
हिकिड़ो हिन जहिड़ो हुजे आहे हैदराबाद कराची जो वीचारो मज़दूर हलंदो व्हीलचेयर ते साईं दुआ घुरो ओ साईं दुआ घुरो ओ साईं जेॾी महिल जे साईं दुआ घुरो शादी थी मुझे सब्र कर बाबा माज़ूर माण्हू बि सब्र करे 70 हुरूं मिलंदई जन्नत में जे 69 उते मिलण वारी हिकिड़ी खुदा जी कुदरत शादी थियसि इंटर पास नौजवान ख़ूबसूरत छोकिरी सां शादी थिए 6 महीना गुज़रियो हीअं कंध लाड़ियो हाय 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 यार पर ख़बर फ़क़ीर ख़ैर त आहे चई साईं हिकिड़ो पासो ठरियो आहे बाक़ी 100 पासा सूरत में हा यार हा बेशक ख़ैर त आहे चई साईं मुंहिंजे लाइ ॻड़ो मची वियो आहे मां माज़ूर ज़ाल इंटर पास नौजवान छोकिरी चवंदी हीअ शइ आणे हीअ शइ आणे हीअ शइ मां पिला ई खावां साईं फरमाइनि था जेको मूं ते घणो दुरूद पढ़े घणी मूं ते सलात पढ़े अक्सरुकुम अलैहि सलातन अक्सरुकुम अज़वाजन फिल जन्नत जेको घणो दुरूद पढ़े उनखे खणियुनि जन्नत जे हूरनि जो घोट बणायो वेंदो हाय हाय बाबा साईं जन जन्नत जी कई आहे मां हितां जी ॻाल्हि न कंदुसि साईं जन जन्नत जी कई आहे बेशक हिते मिली चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब साईं फरमाइनि था जेको मूं ते दुरूद थो पढ़े युवक्किलुल्लाहु बिज़ालिका मलका उन दुरूद जे मथां अल्लाह हिकिड़ो मलाइको निगरान मुक़रर थो करे जे हीअं तव्हां दुरूद पढ़ो था न त हर हिकु दुरूद सां हिकिड़ो मलाइको मुक़रर थो करे युदखिलहु फी क़ब्री उहो मलाइको तव्हांजो दुरूद खणी मुंहिंजी मज़ार में हाज़िर थिए थो मुंहिंजी क़ब्र पाक में अची कमा तदखुलु अलैकुमुल हदाया जीअं तव्हां हिक ॿिए खे सूखड़ियूं ॾींदा आहियो तोहफ़ा ॾींदा आहियो ईअं उहो मलाइको तव्हांजो दुरूद सूखड़ी जी सूरत में खणी मुंहिंजे मज़ार में हाज़िर थिए थो युख़बिरुनी मूंखे ख़बर थो ॾिए मूंखे आगाही ॾिए थो या रसूल अल्लाह मन सल्ला अलैहि बिइस्मिही व नसबिही व इतरतिही उन माण्हू जो नालो ज़ात कबीलो शहर पूरी एड्रेस समेत ॿुधाए थो या रसूल अल्लाह अॼु जो वञा हिदायताबाद में अब्दुल हफीज़ लिगारी ज़ात जो लिगारी पुट मौलवी अशरफ अली जो ज़ात जो लिगारी कबीलो लिगारियुनि जो वेठो हिदायताबाद में या रसूल अल्लाह उन्ने तव्हांजे सलाम मोकिलिया आहिनि दुरूद मोकिलियो सुभान अल्लाह ॿुधो साईं जा लफ़्ज़ आहिनि सल्ला अलैहि बिइस्मिही व नसबिही इला इतरती उन जो नालो उन जो कौम कबीलो ज़ात पाड़ो इहो सॼी एड्रेस मूंखे ॿुधाए चए थो या रसूल अल्लाह फलाणे तव्हांजे उम्मती तव्हां ते हीअ सूखड़ी दुरूद जी मोकिली आहे साईं फरमाइनि था फउस्बितुहु इंदी फी सहीफतिन बैदा मूं वटि हिकिड़ो अच्छे रंग जो दफ़्तर आहे अच्छे रंग जो सफ़ेद रंग जो दफ़्तर आहे उन में मां लिखी थो छॾियां त अॼु जुमे जी राति
हिदायताबाद में फलाने उम्मती हेतरा भेरा मुते दरूद पढ़ो व उसबितू इंदी मां मोहम्मद पंजे दफ्तर में लिखी तो छड़िया छाजा जो मदीने वाले के दफ्तर में नालो लिखाईंदो केड़ा केड़ा लिखाईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सलात पढ़ता ठरे तो सीनो वने अंदर मां खत्म थी कीनो सलात पढ़ता ठरे तो सीनो वने अंदर मां खत्म थी कीनो अजान खाग सलात पढ़ता मुनाफिकन ले सजा पे आए अजान खाग सलात पढ़ता मुनाफिकन ले सजा पे आए सलात मुझे मिठे नबीयते दवा पे आए दुआ पे आए कठे सफीनी मलाइकन सा जा पढ़ंदो पाण खुदा पे आए सलात मुझे मिठे नबीयते दुआब आए सही दवाब आए कठे सफीनी मलाइकन सा जा पाण पढ़ंदो खुदाब आए हिकड़ी सलात तव्हांखे मां ॾसियां थो हुनजी इजाज़त ॾियां हाँ यार हाँ कहिड़ी बि परेशानी हूंदई न भली हिनखे ज़ाल खपे न पढ़े त ज़ाल बि मिलंदी बेशक जंहिंजो इरादो आहे हज ते वञा हाँ यार हाँ मदीने जो दीदार कयां अलाह कंदो टिकट मिले सुभान अल्लाह हाँ यार हाँ बारन चौदह मदीने ॾियण वारो आहियां बेशक पर मुंहिंजे तोहफ़े खे ज़ायो न कजो माना ॿुधी न ॿुधो करे छॾियो करोड़ खां क़ीमती तोहफ़ो मुफ़्त में थो ॾियां हाय 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 वाह वाह दरूद ॾसियांव थो रोज़ानो 4 तस्बीहूं इन जूं पढ़ो जुम्मे शरीफ जे ॾींहुं 1000 हूअं रोज़ानो घणो 4 तस्बीह जुम्मे ते 1000 तेसी तव्हांखे मौत न ईंदो जेसी मदीने वारे खे पंहिंजे अखियुनि सां न ॾिसो हाय हाय वाह वाह सुभान अल्लाह तेसी न मरंदो जेसी जन्नत जी जाइ पंहिंजी अखियुनि सां न ॾिसो मलाइक सटे चवंदई ओ फ़कीर ही ते जन्नत जी माड़ी तुंहिंजे लाइ दरूद पढ़ण वारा ही जन्नत ते तुंहिंजे लाइ बेशक सम्झो था सुभान अल्लाह वो दरूद नंढड़ो बाए सोलो बाए हाय हाय वाह वाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद आले मोहम्मद अल्लाह सल्लि अला सल्ली मुहम्मदिन मोहम्मद व अला वाला आलि मुहम्मद आले मोहम्मद नंढड़ो सोलो आसान सुभान अल्लाह सुभान अल्लाह 4 तस्बीह रोज पढ़ो सुभान अल्लाह सदको सदको केड़ा केड़ा पढ़ंदो अल्लाह अल्लाह हिम्मत दींदो इंशाअल्लाह कॾहिं पढ़ी वरी तस्बीह टंगे न छॾियो कहिड़ी बेशक
बेशक पढ़ना समझी पोस्ट बेशक समझो था इहो दुरूद जो तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ ऐं ॿियो अॼु मुंहिंजे मुर्शिदनि जो उर्स पाक आहे न सोणे मुर्शिद करीम जे रूह मुबारक खे ख़ुशि करण जे लाइ मां तव्हांखे ॿियो तोहफ़ो थो ॾियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे कसम आहे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे एॾो त पावरफुल नुस्ख़ो आहे एॾो त पावरफुल वज़ीफ़ो आहे जे यकीन सां पढ़ो त जबल बि पुरज़ा पुरज़ा जबल छुरी जेको तुंहिंजो कमु आहे मक़सदु आहे पूरो थी पवे का बि तुंहिंजी मुश्किल न रहंदी कंहिं बि मक़सद जे लाइ पढ़ंदे अलाह तोखे उन मक़सद में कामयाबी ॾे उहो विर्द आहे आयत करीमा जो सुभान अल्लाह ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन सौबिर सुभान अल्लाह ये आयत सौबिर रोज़ानो कंहिं बि कम में तव्हां अटकंदव न मुंझारो न ॾिसंदव जे रस्ते सां वेंदव अलाह तव्हांजो रस्तो आसान कंदो पर जेकॾहिं का वॾी मुश्किल का वॾी हाजत वॾी ज़रूरत आहे इन आयत करीमा जो लख फेरा लख फेरा हिकिड़े खे वरी वज़ीफ़ो ॾसियो न दीदी मैं आप नहीं पढ़ सकता वाला भंगार कर रोबो करण वाले भंगार माना बटे मुला वठी अचा मानी कराईंदुसि उहे गंजी पढ़नि भंगार जे पढ़ाई में गोड़ो थींदो बुख लगे तोखे ऐं वंगार करे मानी खाराए रहो थींदो भई मानी जेको खाईंदो रहो उनखे थींदो बुख लगे यारू खे मानी खाए ठाकू मवानी खे खारिश थी तो वरी ॿिए खे पियो हीअं खणे छा थो करे खना खणी तो पाण खे खण मूंखे छो थो खणे मां बि चालू मुंहिंजी कार खे ॾे ई नथी भंगार भंगार न पाण पढ़ंदो लख भेरा पढ़ो जहिड़े बि मक़सद सां पढ़ंदो अलाह सां तव्हांजो मक़सद पूरो कंदो इहा हज़रत सैयदना यूनुस अलैहिस्सलाम की दुआ है जेका मच्छी जे पेट में पड़ी अल्लाह तबारक व तआला उनके सही सलामत मच्छी जे पेट में जिंदा सलामत पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम या दुआ पढ़ी त बहरे कुलज़म मां फिरौन बुॾी वियो लश्कर फिरौन जो बुॾी वियो हज़रत मूसा पंहिंजे जमात सूदो पार कयो हज़रत इब्राहिम खलील पढ़ी तो उनजे लाइ बाहि बाब बणिजी मदीने वारे साईं गारे सौर में पढ़ी दुश्मन हीअं गार जे दहाने ते बीठा हबीबन करीमन के अबू बकर अर्ज़ कयो या रसूलल्लाह दुश्मन अची विया पाण फरमाए ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन फ़इन तवल्लव फ़क़ुल हस्बी अल्लाह कुल हस्बी अल्लाह चो अल्लाह काफी दुश्मन दहाने ताजी वापस सुभान अल्लाह अंबिया इकराम औलिया सुलहा साहिबाने नजर अहले दिल अहले बातिन इन्हनि जो इहो विर्द रहियो
ऐं अहिड़ी शइ आम माण्हुनि खे ॾियणु न खपे पर हाणे महबूब जो मेलो आहे मीलाद आहे मुस्तफ़ा जो मुर्शिदनि जो उर्स आहे मां तव्हांखे इहो तोहफ़ो ॾियां सुबुह जे टाइम ते पढ़ो बहितर वक़्तु आहे सुबुह जे वक़्त में फजर जी नमाज़ खां पोइ पर जेकॾहिं सुबुह जो कमकार वारा आहियो त सिज लथे खां पोइ पढ़ी सघो था सोमाणी खां पोइ 100 भेरा रोज़ा बाक़ी जेको लख पढ़ो था उहो हिकिड़े ॾींहं में त माण्हू न पढ़ी सघंदो जुमे खां जुमे ताईं कयो हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे टे जुमे ताईं जेतिरे में पढ़ी सघो जेतिरो जल्दी पढ़ंदो ओतिरो अलाह ताला पंहिंजो जल्दी कमु थी वेंदो अॼु था शुरू कयूं सुभाणे मदीने वञूं सुभान टिकट सुभान अलाह जी का देर ई न आहे बेशक टिकट खपे रब जे का कहिड़ी देर आहे रब जे खज़ाने बेशक समझो था अल्लाह तबारक व तआला जल शान शान सां सभिनी खे दुरूद पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं अल्लाह जे दर ते झुकण जी तौफ़ीक़ ॾिए जेके नमाज़ न पढ़ंदा आहियो से सभु नमाज़ पढ़ो ऐं इंशा अल्लाह ताला हिते वेहो सही घड़ी कहिड़ी ऐलान करना है इंशाअल्लाह ताला हिन दरबार शरीफ के मदरसे जो आगाज सुभाणे खां मदरसो जेको कुरान शरीफ की तालीम जो पहिरीं शुरू थी चुको आहे हाणे इंशाअल्लाह ताला अरबी फारसी जी तालीम बि थींदी ऐं तो मुझे दिल ॾाढी ख़ुशि थी आहे जलसो अल्लाह जो शुक्र आहे खुलो मैदान अल्लाह से ॾिनो आहे बकीर अल्लाह अल्लाह कर सो इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह रमज़ान खां अॻु में हिकिड़ो जलसो वरी रखूं रजब में रखूं या शाबान में तव्हां ॿुधायो कॾहिं रहूं हुकुम कंदो असां जबल झाॻे अची वेंदासीं किथे असांजो ॿियनि पीरनि जा हुया असां तव्हांजा इंशाअल्लाह ताला रजब जे महीने में मदीने वारे साईं जे मेराज जो महीनो आहे मेराज जी निस्बत सां इंशाअल्लाह हिते जलसो रखंदासीं जमात इस्लामी क़िबला साईं जो मिलाद आहे ए रसूलुल्लाह जो मिलाद दिलकर साईं जो मिलाद रजब में हिकिड़ो ॾींहं जो फ़र्क़ु थिए थो जमात इस्लामी ॾींहं जो रखूं या राति जो राति जो जेके चवनि था ॾींहं जो उहे हथ मथे खणनि ॾींहं जो ऐं जेके चवनि था राति जो माशाअल्लाह बस जमहूरियत जो दौर आहे जमहूर जो इरादो राति जो आहे 29 जमात सानी जी शाम 29 जमात सानी ते या पहिरीं रजब थियो 29 जी शाम 3 जी राति या पहिरीं रजब जी राति इंशाअल्लाह ताला हिते मदरसो शुरू आहे उन मदरसे जे लाइ तव्हांखे मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजा बचड़ा छॾियो त दीन जा आलिम थियनि क़ुरान जा हाफ़िज़ थियनि तव्हांजा बच्चा वठी मूंखे ॾियो 5 साल 8 साल मां वरी आलिम बणाए तव्हांखे मोटाए ॾियां हाफ़िज़ बणाए तव्हांखे मोटाए ॾियां इहा तव्हांजी अमानत हूंदी मूं वटि मानी टुकुर हंधु खाधो सभु मां ॾींदुसि
तव्हांजा बच्चा मुंहिंजा बच्चा आहिनि तव्हांजा बच्चा दीन जा आलिम थियनि त मूंखे ख़ुशी थी जी जंहिंखे अलाह साईं पुटाणो औलाद ॾिनो आहे पंहिंजे बच्चनि खे हिते छॾींदो छा था चओ जंहिंखे औलाद न आहे उहो बि नियत करे त पुट थींदो त आलिम कंदुसि उमेद नासरनि ते जहान पियो थो हले सम्झो था अल्लाह तबारक व तआला जल शानो शाल असां सभिनी खे दीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾिए असांजे बच्चनि खे रब क़ुर जो हाफ़िज़ दीन जो आलिम बणाए सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं ॿियो हिकिड़ो अर्ज़ कयां थो मां अॻे केतिरा भेरा चई चुको आहियां पर अलाए छो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे वरी बि तव्हांखे अर्ज़ कयां थो ये जेके स्टेज ते लक़ब था ॾियो नाला मुंहिंजो वठो था वॾा वॾा लक़ब था ॾियो मूंखे इहा ॻाल्हि बिल्कुलु पसंदि न आहे मां दिली तरह थो चवां त मूंखे इहे लक़ब न ॾियो हाणे हींअर केरु चयो त पीरान पीर बगदाद वारो साईं पीरनि जो पीर दस्तगीर असां सभिनी जो पीर आहे असांजे सिरनि जो साईं आहे बगदाद वारो साईं सम्झो था पीरान पीर जो लफ़्ज़ ॻाल्हायो न त ज़हन यकदम बगदाद शरीफ़ हलियो थो वञे या गौसे आज़म चओ त यकदम ज़हन ओॾे हलियो थो वञे तंहिंजे करे उहो लक़ब जेको असांजे वॾनि जो आहे उहो लक़ब ॿिए कंहिंखे ॾियणु मुनासिब न आहे सम्झो था या शेखुल इस्लाम जी पुछो इन माण्हू को जेको लक़ब ॾिए थो हुनखे ख़बर बि न आहे त शेखुल इस्लाम चइबो छा आहे यानी पूरे आलम इस्लाम अरब अजम हिंद सिंध सभिनी जेके गॾिजी ऐं पंहिंजो मुर्शिद तस्लीम कयो हुजे अॻवान तस्लीम कयो हुजे उनखे शेखुल इस्लाम चइबो आहे इहो को मामूली ॻाल्हि न आहे जंहिंखे तंहिंखे शेखुल इस्लाम जंहिंखे तंहिंखे शेखुल इस्लाम इहे लक़ब न ॾींदा कहिड़ा ॿियो हिते मां हींअर ॿुधां पियो त पीर अहिड़ा आहिनि पीरनि जा मौलवियुनि जा पुट अहिड़ा आहिनि पीरनि जा पुट अहिड़ा आहिनि मुंहिंजे पीर जा पुट अहिड़ा भला आहिनि भई तव्हांखे तव्हांजो पीर प्यारो आहे ॿियनि खे पीर कोड़ा आहिनि छा हर कंहिंखे पंहिंजो पीर प्यारो आहे हर कंहिंखे पंहिंजो मुर्शिद प्यारो आहे तव्हां पंहिंजे पीर जी तारीफ़ भली कयो पर इन जो मक़सदु इहो न आहे त ॿियनि पीरनि जी या ॿियनि पीरनि जे बुज़ुर्गनि जी दिलि आज़ारी कयो इहा कहिड़ी फज़ीलत तव्हां सम्झो था कंहिं अहिड़ो लफ़्ज़ चवणु जेको ॿिए कंहिंजी दिलि आज़ारी ॼाणे की केतिरनि बुज़ुर्गनि जा मुरीद वेठा आहिनि मोहबत में अचनि था मुंहिंजा मुरीद न आहिनि पर मोहबत मूंसां रखनि था मूंसां सॼी सिंध मोहबत रखी पूरी सिंध अलाह जो शुक्र आहे पूरी सिंध मूंसां मोहबत रखे थी मुंहिंजा किताब पढ़नि था हाणे तव्हांजो अहिड़ा लफ़्ज़ चवंदो भई मुंहिंजे पीर जा पुट अहिड़ा भला आहिनि ॿियनि पीरनि जा पुट अहिड़ा मौलवी अहिड़ा मुफ़्ती अहिड़ा भई इहा फज़ीलत न आहे न इहा तारीफ़ त न इहा मुंहिंजी दिलि आज़ारी था कयो मुंहिंजी दिलि ॾुखायो था पंहिंजे पीर जी तारीफ़ कयो भली कयो इहा मुरीद जो हक़ आहे पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ करे पर अहिड़ी तारीफ़ जंहिंसां ॿिए जी इंसल्ट थिए ॿिए जी दिलि आज़ारी थिए इहो जाइज़ न आहे आला हज़रत जे अॻियां हिकिड़े माण्हू नात पियो पढ़ी नात पढ़ंदे चई त शान यूसुफ की घटी तो तेरे दर से घटी माना यूसुफ सॼी दुनिया में हसीन सदको जॾहिं महबूब तुंहिंजी ज़ात ज़ाहिर थी त यूसुफ जो शान घटिजी वियो तुंहिंजो मथे थी वियो हाणे हू तारीफ़ पियो करे आला हज़रत फरमाइश त ईअं न चओ हीअं चओ त शान यूसुफ की बढ़ी तो तेरे दर से अल्लाह वारनि जा सबक केॾा सुहिणा शान यूसुफ की बढ़ी तो तेरे दर से बढ़ी हाणे इन में यूसुफ जे शान जी बि बुलंदी थी वई हुज़ूर जो शान जो बि मक़ाम बयान थी वियो हू छा पियो चवे शान यूसुफ की घटी तो तेरे दर से घटी हाणे करे तो हू बि तारीफ़ पियो पर लफ़्ज़ सुठा न पिया लॻनि नबीअ जो शान घटिबो आहे
शान यूसुफ की बढ़ी तो तेरे दर से बढ़ी। यूसुफ के हुस्न जमाल मिलियो, कमाल मिलियो, महबूब तुझे सदके मिलियो। समझो था पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ बि अहिड़नि लफ़्ज़नि में कजे जो तारीफ़ बि थिए ऐं कंहिंजी दिलि बि न ॾुखे। अहिड़ा मजज़ूब अचंदा बीहनि पोइ अलाए छा था चवनि, ख़बर पाण खे बि कोन थी पए छा था ॻाल्हाइनि। सम्झो था त इहे लक़ब लक़ाब ॾियण में तव्हां महिरबानी करे मूंखे वधीक ॾुखायो न। बसि हिकिड़ो लक़ब जेको दुनिया में मूंखे मशहूरु कयो अथनि, नालो मुंहिंजो करमुला आहे। उहो नालो मुंहिंजे बाबे मुंहिंजी अम्मा नालो करमुला रखियो आहे। मूंखे उहो नालो पसंदि आहे जेको मुंहिंजे अबे अम्मा सॾियो। पर हाणे मुहबत मज़ा तव्हां दिलबर साईं चवंदा। इहो सॼी सिंध में इहो नालो मशहूरु आहे। बसि हिन में प्यार बि आहे, मुहबत बि आहे ऐं हिकिड़ो मुनफरिद नालो बि आहे। बसि गंज इन खां वधीक ॿियो तव्हांखे छा करिणो। सम्झो था त महिरबानी करे मूंखे इहे ॿिया लक़ब न इश्तिहारनि में लिखो। हाणे बि दादू में को झगड़ो थियो आहे इन इश्तिहारनि ते नालनि यार साईं त कोन्ह छपरनि इन जी वज़ाहत फरमाए। ऐं उन्हनि खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो जेकी रूबरू एतिराज़ कनि था, मूं ते कावड़ ॾींदा, पर मूं कॾहिं बि कंहिंखे हिकिड़ो बि इश्तिहार मुंहिंजे रज़ामंदी सां कोन छपियो आहे। कॾहिं बि कंहिं जलसे वारे मूंखां पुछी इश्तिहार न छपियो। इहे पाण वञी था छापनि लक़ब अलाए छा था ॾियनि। सम्झो था उन ते वरी मोदी साहब मूं ते कावड़ ॾींदासीं, इहे मुफ़्ती थियो आहे, वरी गुलाम थियो आहे, वरी हीअ ताज शरीफ़ त अलाए कहिड़ो ॾुखियो थो लॻे। सो तव्हां उन्हनि खे मां गुज़ारिश कयां थो त मूं कॾहिं बि कंहिंखे न चयो आहे त मूंखे लक़ब ॾियो। जेकॾहिं लक़ब ॾियनि था पंहिंजी मुहबत मूं ॾियनि था, मां उन्हनि खे मन कयो आहे, कयां थो, कंदो रहंदुसि। महिरबानी करे कंहिं मुखालिफ़ खे मौक़ो न ॾियो। बसि इहो लक़ब काफ़ी आहे जेको तव्हांजे दिलनि वटूं आहे। मुंहिंजो दोस्त आहे मदीने शरीफ़ में, अरब आहे, फेसबुक ते ॾिसंदो आहे, मूंखे पियो चए त इशादा मीन दिल पर साईं, दिल पर मीन दिल पर साईं केरु, दिल पर छा आहे, दिल पर जी माना छा आहे। मुंहिंजो दिल पर सिर्फ़ु आहे महबूब खे जेको दिल फुरे। तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं मूंखे चई त अंत दिल पर हूं, माना तूं उन्हनि जो दिल पर आहीं जो हम यकूल हो। उहे माण्हू मूंखे चवनि था त तूं दिल पर आहे, मां त दिल पर आहियां या न आहियां मूंखे ख़बर न आहे, माण्हू चवनि था। सम्झो था। सो महिरबानी करे बसि इहा ॻाल्हि काफ़ी आहे, इन खां वधीक ॿियो को मूंखे लक़ब न ॾींदा। ऐं मुंहिंजी ख़ुशी इन में आहे हर सुन्नी आलिम जी इज़त कयो, हर सुन्नी पीर जी इज़त कयो। को बि बुज़ुर्ग अचे न, को बि बुज़ुर्ग अलाह वारो अचे त उनजी ईअं इज़त कयो जीअं मुंहिंजी इज़त कयो। तो सुन्नी आलिम ॾिसो उनजी ईअं इज़त कयो जीअं मुंहिंजी इज़त कयो था, जीअं मुंहिंजे बचनि जी इज़त कयो था, साजन साईं जी, मिठल साईं जी इज़त कयो था, तीअं ॿिए कंहिं बि बुज़ुर्ग जो साहिबज़ादो अचे उनजी ईअं इज़त कयो। सम्झो था। मोहब्बतूं पैदा कयो, उल्फतूं पैदा कयो, कुल्फतूं ऐं कुदूरतूं पैदा न कयो। करमी फ़क़ीर हिक ॿिए में मोहब्बत रखो, नफ़रतूं न फैलायो, हिक ॿिए सां बुग़्ज़, हिक ॿिए जी गिला, हिक ॿिए जी ग़ीबत इहा न कयो। पाण में मोहब्बत ऐं ॿधी ऐं इत्तेहाद। अलाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब जे दर ते दुआ आहे त हे मुहम्मदी मेला क़ाइम ऐं दाइम हुजनि। ऐं हीअ जेका अॼु महफ़िल थी आहे मुंहिंजो हियां ठरी पियो आहे। अलाह साईं जल शान जे दर ते दुआ आहे त ही मुहम्मदी मेला क़ाइम ऐं दाइम हुजनि। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا
वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जो मुश्किलातूं आसान कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मौला ही आस्तानो क़यामत ताईं आबाद रखिजा, ही आस्तानो क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखिजा। ये मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके इन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। जेकी भी तुझा बाना ऐं बानियूं हाज़िर थिया आहिनि, मौला सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं कर। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। मौला असांजा दिलनि जा जाइज़ मक़सद मतलब पूरा फरमा। जेके शादी जा ख्वाहिशमंद आहिनि उनखे शादी अता कर। छड़नि खे फर्मा बरदार घर वारियूं ॾे। मुंहिंजा मौला जेकी बेघर आहिनि उन्हनि खे कुशादा घर ॾे। मुंहिंजा मौला जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर कर। कश्मीर जे मुसलमाननि जी मदद कर, कश्मीर खे आज़ाद कर। मौला कश्मीर जे मुसलमाननि जी मदद कर। ये मुंहिंजा करीम रब कश्मीर जे मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। हिन पाक वतन खे अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां महफूज़ फरमा। असांजे पाक फ़ौज जी मदद कर, पाक फ़ौज जे जवाननि जी मदद कर। मौला असांजे वतन पाक जे अंदरि जेकी अफ़रा तफ़री आहे, महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, इहा ख़तम कर। रिज़्क़नि रोज़ीननि में बरकतूं नाज़िल फरमा। असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा। जा मौला ही महांगाई ख़तम कर, मुल्क में सस्ताई अर्ज़ानी पैदा कर। ये मुंहिंजा करीम रब असांजे बच्चनि खे दीन जो आलिम कर, क़ुरान जो हाफ़िज़ कर। असांजे बच्चनि खे नेक सालिह ऐं दीनदार बना। ये मुंहिंजा मौला हिन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखी। सभी एक बेरो सूरह फातिहा पढ़ो, मुर्शिदन करीमन जी रूह मुबारक के ईसारे सा। मुर्शिदन करीमन की रूह मुबारक के اللهم متعنا بفيضاتك ونور قلوبنا بنور معرفتك. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك.